नाज़िन, कुदरत जी फितरी सूंह जे ओञाण तौर मक़बूल गुलनि जे मुआशरे में तमामु वॾी अहमियत आहे। गुलनि जी हुस्नाकिन जा तफ़सील पीराणे साहिल बंबरे जी रिपोर्ट में। गुल कुदरती फितरी सूंह जी ख़ुशियुनि जो एञाण हूंदा आहिनि। गुलनि जी ख़ूबसूरत ऐं दिलठी रंगनि जी सूंह जी सबात दिलकश थिए थी जो हर एहसास दिल माण्हू तोड़े जो पकी पखण उन्हनि जे रोलाकिन में रुलंदे नज़र ईंदा आहिनि। गवर्नमेंट इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस एंड कमर्शियल एजुकेशन खैरपुर जे प्रिंसिपल दिलशाद अली अबड़ो ऐं प्रोफेसर गुलाम अली लोधी ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां गुलनि मुतलिक़ ॻाल्हाईंदे चयो आहे त गुल असल में इहो हिकिड़ो यानी नेचर खे ज़ाहिर कंदा आहिनि ऐं स्पेशली सुबुह जे टाइम में या शाम जे टाइम में जेको आहे न इन मां जेका ख़ुशबू निकिरंदी आहे उहा दिलनि खे ॾाढी वणंदी आहे। मुख़्तलिफ़ टोला कॉलेजनि जा या समाजी हैसियत जा सुठा माण्हू जेके आहिनि उहे असां वटि ईंदा आहिनि ऐं उहे ॾिसंदा आहिनि अची असां वटि। इहो जेको सिलसिलो आहे असांजो तक़रीबन 8 सालनि खां शुरू आहे। असां हिते जेको आहे सो गुल पोखींदा आहियूं। गुल हिते तक़रीबन असां वटि 40 खां 50 क़िस्म आहे ऐं मुख़्तलिफ़ माना ॿाहिरां घुराया आहिनि, ॿाहिरनि शहरनि जा आहिनि ऐं फ्रांस जो बि हिते माना क़िस्म आहे। ऐं गुलनि जूं हिते साईं वॾी वैराइटियूं आहिनि। गुल हिकु मुआशरे लाइ हिकु तमामु सुठी हिकिड़ी नेमत आहे ऐं ख़ुशबू वठण सां तमामु घणो लुत्फ़ अंदोज़ थिए थो ऐं गुलनि खे ॾिसी करे तमामु घणी ख़ुशी थिए थी। जे फितरी हुस्नाकिन मुतलिक़ अवां सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि चयो त गुल रूह जी राहत ऐं दिलि जो सुकून थियनि था। पीराणो साहिल बंबरो, आवाज़ TV न्यूज़, नारो।